नमस्ते फैमिली, जय झूलेलाल। आज मुझे घर में ठेवा मसालो डोसो, इडली, नारियल जी चटनी, सांबर, खुशबू एडी जबरदस्ती अचे, वाह, दिल खुश थिए, गजब। आलू जो बैटर ॾिसो केॾो जबरदस्त आहे अंदर, आहा, छा त खुशबू आहे। अचो टेस्ट कयूं, ॾिसूं कीअं। आहा, गजब, एक नंबर। गर्मा गर्म सांबर, आहा, कलर ॾिसो केॾो जबरदस्त आहे, ओहो हो, गजब, मज़ो अची वियो। इडली, आहा, एक नंबर, गजब। अगर तव्हांखे मुंहिंजा वीडियोस वणंदा हुजनि, प्लीज़ लाइक कयो, शेयर कयो, फॉलो कयो, सब्सक्राइब कयो। मिलूं था अगले दमदार वीडियो में। तेसिताईं टाटा, बाय बाय, जय झूलेलाल।